अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजी ख़िदमत में खणी आयो आहियां स्नैक वीडियो वर्सेस टिकटॉक। इन ॿिन्ही जो मुक़ाबिलो गॾोगॾु हिन वीडियो में उन्हनि दोस्तनि जे लाइ तमामु घणियूं टिप्स ऐं ट्रिक्स ऐं हैक्स आहिनि जेके स्नैक वीडियो ऐं टिकटॉक खे यूज़ कंदे पैसा कमाए रहिया आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि लाइ त इंतिहाई ज़रूरी वीडियो आहे जिन खे इहा ख़बर ई न आहे त स्नैक वीडियो ऐं टिकटॉक खे इस्तेमालु कंदे पैसा कमाए सघजनि था। त हीअ वीडियो पूरी ज़रूरु ॾिसिजो ऐं स्नैक वीडियो ऐं टिकटॉक में कहिड़ो फ़र्क़ु आहे, मतिलबु इन ॿिन्ही ऐप्स जो असां कंदासीं मुक़ाबिलो। तव्हांखे डाउनलोड किथां करणी आहे, लिंकूं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे। वीडियो इंट्रस्टिंग आहे, पूरी ज़रूरु ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां महबूब उमर जो। अचो त शुरूआत कयूं। छो त हीअ उहा एप्लीकेशन आहे जेके ॾिसी करे टिकटॉक पैसा ॾियणु शुरू कया आहिनि। जॾहिं त टिकटॉक जो सफ़रु म्यूज़िकली खां अॻु शुरू थियो ऐं उन हूंदे बि टिकटॉक कॾहिं बि पैसनि ॾियण जी का बि ॻाल्हि कोन कई। विच विच में एडवर्टाइज़मेंट बि कंदो रहियो। न क्रिएटर खे हुन कुझु ॾिनो, न ई वरी इनवाइटेशन या वग़ैरह वग़ैरह, मतिलबु पंहिंजो पाण खे फैलाइण एडवर्टाइज़मेंट ते उन कुझु ख़र्चु कयो, कुझु बि न। जॾहिं स्नैक वीडियो आई त हिकु यूनिक आइडियो खणी आई ऐं उहो इहो आइडियो त असां क्रिएटर खे क्रिएटर रिवार्ड्स ॾींदासीं जंहिंसां क्रिएटरनि खे मतिलबु त हुनजो माली सहकार थी सघे थो। ऐं उनखां अलावा जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो, उन्हनि जो जेको टाइम ज़ाया थिए थो उनजे बदिले उन्हनि खे बि मतिलबु त इहे स्नैक वीडियो न त कमाए थी एडवर्टाइज़मेंट करे, पर उन मां व्यूवर्स खे बि कुझु न कुझु नफ़ो पहुचाइनि था। त स्नैक वीडियो इंस्टॉल थी चुकी आहे, हिनखे ओपन कंदासीं ऐं हिते असां पंहिंजी कैटेगरी सिलेक्ट कंदासीं। कैटेगरी सिलेक्ट करण खां पोइ ओके ते जीअं तव्हां क्लिक कंदो त हिते कंग्रेचुलेशन्स यू आर गेटिंग रिवार्ड 140 रुपया ओके करे छॾियो। तव्हांखे मिलंदा कोन इअं धक सां। उनजे लाइ ज़रूरी आहे त तव्हां साइन अप कयो या साइन इन कयो। साइन इन या साइन अप कीअं थींदो आहे तव्हांखे आउं ॾेखारे थो। ओके, हिते तव्हां कंहिं बि अकाउंट सां साइन इन करे सघो था। ऐं गूगल जे हिकु नए अकाउंट सां साइन इन कयां थो, जेतोणीकि मुंहिंजो अॻु में हिकिड़ो अकाउंट ठहियलु आहे। सो हीअ आउं साइन इन थी चुको आहियां सक्सेसफुली ऐं अप्लाई टू जॉइन क्रिएटर रिवार्ड्स जे लाइ अप्लाई कयो आहे। पर हीअ मूंखे फौरी तौर ते त कोन मिलंदो, हिन जे लाइ मूं अप्लाई कयो आहे, मूंखे 0 मिलियो आहे। सही, ऐं जेतिरो वॾो क्रिएटर हूंदो हुनखे उहो रिवार्ड ॾिनो वेंदो। या हिकिड़ी वीडियो घटि में घटि तव्हांखे हिकिड़ी वीडियो अपलोड करणी आहे। हिकिड़ी वीडियो अपलोड कयां थो, मूंखे ख़बर न आहे त हिन जा ट्रेंडिंग वारा छा आहिनि हैशटैग। पहिरियों मूंखे आयो आहे वेलकम बैक टू स्नैक वीडियो, इंट्रस्टिंग वीडियो वग़ैरह वग़ैरह जेको कुझु मैसेज हूंदो आहे उहो। ओके, हिन जा नाला वाला ID जा चेंज करे ID खे आउं कयां थो मुकमल। ID मुकमल करण खां पोइ तव्हां जीअं हिते ईंदो माई कॉइन्स ते, त हिते पहिरीं तव्हांखे जेको डेली जेको चेक एंड अर्न वारो ऑप्शन मिले थो, इन ते क्लिक करे 200 कॉइन तव्हां खटी सघो था। बट 200 कॉइन मां मुराद 200 रुपया कोन्हे, छो जो हे कॉइन्स जॾहिं रुपयनि में तब्दील थींदा तॾहिं तमामु घटिजी वेंदा। ओके, हिते तव्हां कंहिं किन बि ॿिनि या ॿिनि खां वधीक क्रिएटर्स खे फॉलो करे 1000 कॉइन हासिलु करे सघो था। सो मूं कया ऐं उनखां पोइ तव्हांखे 2 खां वधीक वीडियोज़ खे लाइक करणो आहे, उहो बि करे चुकोसि। त 22 थी विया। अहिड़ी तरह तव्हांखे हिकिड़ो ॿियो ऑप्शन मिले थो, तव्हां लिंक शेयर करे 1000, इहो आहे शेयर यूर एक्टिविटी विथ यूर फ्रेंड्स, इन ते क्लिक करे तव्हां 1000 कॉइन्स खटी सघो था। सो बि आउं कमाए चुको आहियां। ऐं हाणे फाइनली आहे इहो इनवाइट न्यू फ्रेंड एंड अर्न अप टू 500, इन ते क्लिक करे तव्हां नए दोस्त खे इनवाइट कयो। ओके, दोस्त खे इनवाइट कयो। हाणे इहो जॾहिं बि तव्हांजे हिन लिंक तां वञी करे इनवाइटेशन क़बूलु कंदो त तव्हांखे 140 रुपया मिलंदा। ऐं हीअ ॾिसो माण्हू ईअं मैसेज बि कंदा आहिनि। हाणे इहो यूज़र जेको आहे हिन मूंखे मैसेज कयो आहे, मुबारक हो आपको स्नैक वीडियो से 12000 रुपये जीत चुके हैं, अपना वसूल करने के लिए यहाँ पर क्लिक करें। हाणे इहो हुनजो लिंक आहे। हिन ते जीअं आउं क्लिक कंदुसि त आउं हुनजो हीअ गेट मनी वारो मूं वटि ऑप्शन ईंदो। गेट मनी ते आउं क्लिक कंदुसि त कोड मूंखे जॉइन करिणो पवंदो। इनवाइटेशन एक्सेप्ट कंदुसि पर कोन थींदी, छो त विच विच में जेके कॉल कनि था माना वॾो तंग था कनि। ख़ैर, तव्हांखे डाउनलोड किथां करणी आहे, लिंकूं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे। ओके, डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक तव्हां हुनखे डाउनलोड कयो। ऐं उनखां पोइ हाणे असां ईंदासीं टिकटॉक ते। टिकटॉक ते छा सीन आहे तव्हांखे ॿुधाए थो वठां। सो टिकटॉक रीस में काफ़ी अॻिते निकिरी चुको आहे। ऐं केतिरो अॻिते निकितो आहे,
ॾिसी था वठूं टिकटॉक ओपन कंदासीं ऐं हिते क्रिएटर रिवार्ड्स फ़िलहाल त को बि न आहे, पर उनखां अलावा तव्हां कंहिंखे इनवाइट करे कुझु न कुझु कमाए सघो था। जेको मथे आइकन आहे कॉइन्स जो, इन ते क्लिक कयो ऐं हिते इनवाइट 5 फ्रेंड एंड अर्न अप टू 11,000 रुपया। मतिलबु तव्हां 5 दोस्तनि खे घुरायो, हिते हिकिड़ी वीडियो पोस्ट करण जा तव्हांखे ॿुधाए पियो त असां तव्हांखे 12,000 कॉइन्स ॾींदासीं। ओके, उहा वीडियो PK रेफरल जे हैशटैग सां तव्हांखे पब्लिश करणी आहे। ख़ैर, मूं हिकिड़ी वीडियो चूंडी। हिते वीडियो चूंडण जो खोड़ सारा तरीक़ा आहिनि। डायरेक्ट ईअं स्वाइप न कंदा कयो, जंहिं फोल्डर में आहे उन तव्हां वञी करे खणो। उनजे लाइ तव्हां आल ते जेको आहे हिते क्लिक कयो ऐं उनखां पोइ ऐं स्पेसिफिक फोल्डर मां उहा वीडियो चूंडियो ऐं उनखे अपलोड करणु शुरू कयो। ऑटोमेटिक उहो रेफरल वारो अची वियो हुयो, PK रेफरल, ऐं बाक़ी जेको सो तव्हां हिते पंहिंजो जेको कुझु बि हैशटैग लिखो था लिखी छॾियो ऐं वीडियो पब्लिश करे छॾियो। वीडियो पब्लिश त थी वई, पर मूंखे कॉइन्स त कोन मिलिया। कॾहिं मिलंदा इहा ई शइ। हाणे इहो सिस्टम प्रोसेस कंदो ऐं जिन जिन वीडियोज़ में इहो हैशटैग हूंदो उन्हनि खे उहे कॉइन्स मोकिलिया वेंदा। अच्छा, हिन में 11,000 रुपया कहिड़े हिसाब सां ॾिए थो, उन जे बारे में केरु सम्झे ई कोन थो। चवंदा असांखे त 60 रुपया मिले, 500 रुपया मिलनि था। यार 500 रुपया मिलनि था, 11,000 कोन था मिलनि, कीअं? उनजे लाइ पूरो उनखे प्रॉपर पढ़ो त ही 500 करे तव्हांखे छा छा जा पैसा मिलनि था। ओके, सो इनवाइट ते तव्हां क्लिक कंदो, हिते तव्हां रन अप टू 2200 रुपया पर इनवाइट ते। 500 रुपया वेन यूर फ्रेंड इनवाइट, तव्हां जेको कोड आहे उहो ऐड कंदो जॾहिं तव्हांजो दोस्त, ऐं उनखां पोइ वेन यूर फ्रेंड वॉच वीडियोज़ ऑन टिकटॉक फॉर 3 days। जॾहिं 3 ॾींहंनि लाइ तव्हांजो दोस्त टिकटॉक ते वीडियो वॉच कंदो तव्हांखे 200 रुपया मिलंदा, ऐं 5 ॾींहंनि लाइ त 500 रुपया, 7 ॾींहंनि लाइ तव्हांखे 1000 रुपया मिलंदो। ऐं उहो टोटल हिसाब किताब करे तव्हांखे टोटल 2200 रुपया मिलंदा पर माण्हू तां। जेकॾहिं 5 माण्हू आहिनि त तव्हांखे 11,000 खां बि वधीक पैसा मिली सघनि था। इन ते जेकॾहिं तव्हां महिनत कंदो त तव्हां रोज़ानी 500, 1000 ॿिन्ही एप्लीकेशन तां कमाए सघो था। जेकॾहिं तव्हां वांदा आहियो त इहो कमु शुरू करे ॾियो। ॿिन्ही एप्स जा लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहिनि, वञी करे उतां डाउनलोड कजो। ऐं तव्हांखे इन्वाइटेशन कोड जिते जिते लॻाइण जी ज़रूरत पए त कोड मुंहिंजा स्क्रीन ते शो थियनि पिया, इहे कोड लॻाए तव्हां अर्निंग शुरू करे सघो था। ओके दोस्तो, कीअं लॻी हीअ वीडियो तव्हांखे, ऐं तव्हांखे हिननि ॿिन्ही एप्लीकेशन मां कहिड़ी ज़्यादा पसंदि आहे मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधायो।